मेहर जे बेटो रोड सां जमाली कॉलोनी जे रहवासियुनि मुहर्रम गाॾही, मस्मात निहाला गाॾही, मस्मात मारवा गाॾही, सजाद गाॾही, ज़ुल्कार गाॾही, ढोलण गाॾही ऐं ॿियनि मेहराण प्रेस क्लब मेहर जे साफ़ियुनि अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त कुझु महीना अॻु असांजे नौजवान सदाम गाॾही अरबेले घल्लो सां कोर्ट में प्याज चोपरण कयो, जंहिं जे रद्द अमल में नवाज़ घल्लो, दिलबर घल्लो, सतरो घल्लो ऐं ॿियनि हथियारबंदनि असांजे घरनि ते काहा करे हथियारनि जे ज़ोर ते असांजी औरतुनि मासूम ॿारनि ते तशदुद करे उन्हनि खे घरनि मां कढी असांजे घर ते कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ असां कोर्ट में वियासीं। कोर्ट जे हुकुम ते पुलिस असांजे घर तां कब्ज़ो त छॾायो आहे, मगर घल्लो बिरादरी जे नवाज़ घल्लो ऐं ॿियनि असांजे घरनि में पियल लखें रुपयनि जो सामान, जंहिंमें भाण, कणिक, सारियूं, पेतियूं, फ्रिजूं, सोलर प्लेटूं, पखा, सिलाई ऐं कुतर मशीनूं, सोन ऐं घर जा कागज़, टेयर कार्ड, लोह दर, दरियूं, नलका ऐं ॿियो क़ीमती शयूं खयूं हलिया विया आहिनि। असां कोर्ट सां गॾु SSP दादू, DIG हैदराबाद ऐं IG सिंध ऐं ॿियनि इख़्तियारनि खे अपील था कयूं त असांखे लखें रुपयनि जो क़ीमती सामान वापसि कराए जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।